एवरीवन अस्सलाम वालेकुम। जीअं असां हिकु यूट्यूब चैनल खोलियो आहे ड्रीम्स वर्ल्ड। उन में अवां सभिनी ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ खे भली कार चइजे थी। रमज़ान जो महीनो हले पियो। अफ़्तारी जो टाइम थी वियो। असां अफ़्तारी कईसीं खैरनि जी ऐं रोज़ो रखियोसीं। अल्हम्दुलिल्लाह अफ़्तारी कईसीं त वरी पाणी वाणी वग़ैरह छांव वग़ैरह गिदरा वग़ैरह खाधासीं त वरी थोरी इलायची का सोपारी जी माना थोरी हुजत पैदा थी। तो असां सोचो त असां वञूं ऐं दुकान तां इलायची वठी खायूं जेसीं ताईं असां दोस्तनि पंहिंजनि खे ऐं ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे असां पंहिंजो व्लॉग्स ॾेखारींदा वञूं। ऐं इहे असांजो फस्ट व्लॉग आहे असांजे चैनल में। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं मुंहिंजो नालो मोहम्मद वसीम आहे। अवां दोस्तनि खे ऐं पंहिंजे शॉप यानी दुकान ताईं पहुचण जो असां जेसीं ताईं असां पहुचूं जेसीं ताईं उनजे विच में अवां दोस्तनि खे असां पंहिंजो व्लॉग्स ॾेखारींदासीं। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। अल्हम्दुलिल्लाह असांजे ॻोठ जो माहौल माशाल्लाह बेहतरीन माहौल आहे। माशाल्लाह हिकु मतिलबु बेहतरीन माहौल, न का एतिरी आलूदगी न वग़ैरह, बेहतरीन माहौल में रहूं था। साम्हूं असांजो दोस्त अचे। हा टीकम कहिड़ा हाल अथई? हाल वाला दाई तयार अल्हम्दुलिल्लाह असां वञूं पिया व्लॉग्स रिकॉर्ड कयूं पिया। कुझु दोस्त बीठा आहिनि उन्हनि खे बि असां अस्सलाम वालेकुम कंदासीं। असां जेसीं ताईं दुकान ताईं रसूं तेसीं ताईं अवां दोस्तनि खे असां पंहिंजो व्लॉग्स वीडियो ॾेखारींदासीं। शकील भाउ कहिड़ा हाल अथई? अदा ही असां व्लॉग्स भरूं पिया यूट्यूब चैनल आहे। असां ही पंहिंजा यूट्यूब चैनल ते असां पंहिंजा ही वीडियो छॾींदासीं। हा यूट्यूब साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई। साईं ही असांजो ॻोठ माशाल्लाह ही बेहतरीन ही असांजे पोयां तव्हांखे उतां ॾेखारियूं। बेहतरीन ओताक माशाल्लाह माशाल्लाह बेहतरीन ओताक ही असांजे ॻोठ। हाँ त अचो दोस्तो असां अॻिते वधूं था ऐं अव्हां खे बि असां ॾेखारींदा हलूं। बेहतरीन ही छोटू असांजो दोस्त आहे चई पियो इन खे बि ॾिसो तव्हां। हलो कहिड़ा हाल आहे न? तयार जी दोस्तो ही असांजो बिजली जा मीटर लॻल आहिनि। थंबो लॻो पियो उन में मीटर वग़ैरह लॻाया पिया आहिनि असांजी बिजली जितां अचे वञे पई। जी दोस्तो ये असां वञूं पिया पंहिंजी शॉप पंहिंजे ॻोठ जे दुकानदार खां शइ वठणु। अफ़्तारी बाद थोरी सुपारी वग़ैरह जी हुजत पैदा थी। अल्हम्दुलिल्लाह अफ़्तारी कईसीं रोज़ो माशाल्लाह। साईं अॼु गर्मी बि ॾाढी हुई पोइ बि खेरनि जो वक़्तु गुज़ारे वियासीं जी बेहतरीन नमूने सां माशाल्लाह। ही असांजे ॻोठ जी शाख तव्हांखे ॾेखारियूं बेहतरीन थोरो